रोज़ अहिड़ा ई प्रोग्राम कंदासीं ऐं रोज़ जेके भी इशू आहिनि सिंध जा पाकिस्तान जा जेके भी मसला आहिनि उन्हनि ते डिस्कस कंदासीं मुख़्तलिफ़ महिमाननि खे दावत ॾेई। सो असांजो मुख़्तियार अब्बासी MATV चैनल प्लीज़ तव्हां सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट्स कयो त जीअं असांखे आगाही मिली सघे, असां वधीक अञा बहितर कमु करे सघूं। इसाक साईं अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। इसाक साईं, पंहिंजो ही जेको गवर्नमेंट फ़ैसिलो कयो आहे हूअं त 10 सालनि खां पोइ सेंसस थियणी आहे, पर ही 2017 में थी वरी ही 2022 में कराइनि पिया ऐं उन में ख़ासि हुननि जो जेको आहे मर्कज़ उहो आहे कराची। त उन में ॿुधो आहे त सिंध गवर्नमेंट बि जेको आहे सो उहा बि उन जी हिसेदार आहे गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में जेको आहे सो PTI MQM सां गॾिजी पीपल्स पार्टी बि चयो आहे त भली थियणु खपे। मुंहिंजे नज़र में छा हिन जी कहिड़ी कानूनी हैसियत आहे त 5 सालनि खां पोइ थिए थी? आया इहा जेका सेंसस थिए थी किथे ईअं त कोन्हे त इहा हिकिड़ी साज़िश आहे त ऐं ॿियो त शनाती कार्ड जा बि मामला ख़तमु पोइ त ई जेको रहे थो अफ़गान पनाहगी रहे थो, बिहारी बर्मी बंगाली जेको धारियो माण्हू रहे थो उहो लखनि जे तइदाद में सुभाणे उहो काउंट थींदो त इहो किथे असांजो तमामु वॾो नुक़सानु त कोन थींदो? तव्हां कराची में वेठा आहियो, सिंधवियनि जे दोस्तनि सां बि गॾु आहियो, अॼु मुंहिंजे ख़्याल में जलाल महमूद शाह सां बि तव्हांजी का गॾिजाणी थी आहे, मुलाक़ात थी आहे। तव्हां हिन ते थोरो ॻाल्हायो, असांखे ॿुधायो ताकी असांखे ख़बर पवे। मूंखे असां महिरबानी वॾी तव्हांजी, तव्हां मूंखे वरितो ऑनलाइन ते। हाणे भाऊ थोरो इन शइ खे पाण सम्झण जी कोशिशि कंदासूं त हीअ जेका 2017 जी आदमशुमारी कराई वई, उन जा अंग अखर जारी कया विया, इहा ख़ुदि जेका आहे सा अनटाइमली हुई। हाणे अनटाइमली कीअं हुई त आख़िरी जेका आदमशुमारी थी हुई 1998 में थी, 1998 में थी त पोइ 10 सालनि खां पोइ 2008 में थियणु खपे हा, जेका 2008 में न थी। पोइ वरी सुप्रीम कोर्ट जेको सो इनिशिएटिव वरितो त बाबा आदमशुमारी 10 साल थी विया आहिनि, तव्हां आदमशुमारी करायो। उन खां पोइ 2011 में जेको आहे सो हिननि आदमशुमारी कराइण जी शुरूआति कई। 6हीं आदमशुमारी जी शुरूआति ईअं कयूं जो हिननि घर शुमारी कराई। घर शुमारी हुनजो पहिरियों मरहलो हूंदो आहे। उन घर शुमारीअ में जेके अंग अखर आया हुआ उहे अंग अखर ख़ुशूसन सिंध ऐं बलूचिस्तान जा जेके अंग अखर हुआ उहे माना लॻे थो या सम्झिजे थो हाणे त उहे के नाक़ाबिल क़बूल हुआ। उन जे करे हुननि उन आदमशुमारीअ जे घर शुमारी खां पोइ जो जेको माण्हू ॻणप जो मरहलो हो उनखे हुननि बंदि करे छॾियो ऐं उनखे अॻिते न वधायूं। माना इहा आदमशुमारी 98 वारी वरी सम्झो त माना हिकिड़ो तहतुर जो शिकार थी वई घर शुमारी खां पोइ उन खां पोइ वरी चयो वियो त आदमशुमारी थिए। पोइ वरी बि सुप्रीम कोर्ट जे तरफ़ खां इनिशिएटिव वठी चयो अथव तव्हांखे आदमशुमारी कराइणी आहे। पोइ हिननि इहो अमल 16 ऐं 17 में खां शुरू कयो त 17 जी आदमशुमारीअ में जेको आहे सो अंग अखर जेके आया पोइ उन्हनि ते जेको वॾो ऐतराज़ थियो, उहो ऐतराज़ सिंध जी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गवर्नमेंट उनखे हो, पर उन खां बि वॾो ऐतराज़ जेको हो सो उहो MQM ऐं जमात इस्लामी कयो। पर उन्हनि खे जेको ऐतराज़ हो उहो सिर्फ़ु कराचीअ जे शहर ते हो। उन्हनि खे माना इहो न हो त सॼी सिंध जी आदमशुमारी जेका ॿीहर कराई वञी आहे छा। ऐं हू सुप्रीम कोर्ट में बि विया त हुन सुप्रीम कोर्ट में बि हुननि जी जेका घुर हुई उहा कराची जी आदमशुमारीअ लाइ हुई, जेका माना सम्झो त हिकिड़े अजीब क़िस्म जी घुर हुई त भई तव्हां हिकिड़े शहर जी आदमशुमारी आहे। यकीनन हू हुननि जी नुमाइंदगी उते हुई। बहरहाल उन में सिंध गवर्नमेंट जो जेको मौक़िफ़ हो उन जो बि इहो हो त भई आदमशुमारी जा अंग अखर सही न ॾेखारिया विया आहिनि। पोइ उन में हुननि चयो त भई जेके कराची खां सवाइ ॿी असांजी सिंध आहे उन जा बि अंग अखर सही न ॾेखारिया आहिनि। असांजो ख़्यालु आहे सिंध गवर्नमेंट पंहिंजा उन्हनि जो चयो त असांजे ज़रियनि जो चवणु आहे त सिंध जी जेका आदमशुमारी आहे उहा जेका आहे सा 6 करोड़नि जे क़रीब आहे। तंहिंजे करे सिंध गवर्नमेंट जो मौक़िफ़, MQM जो मौक़िफ़, जमायत इस्लामी जो मौक़िफ़ ऐं उनखे पोइ ही न मञींदा रहिया। उहो जेका पोइ डिक्लेयर थी 2017 जी आदमशुमारी त हिननि बि न मञियो। पोइ उन खां पोइ CCI मां हिननि मंज़ूरी वरिती ऐं जेको आहे सो उनखे हिननि डिक्लेयर त कयो। पर MQM जेका हुकूमत जी सहकारी हुई, हुकूमत जी इलाही पार्टी हुई वफ़ाक़ में, त उन एतिरो प्रेशर विधो जो न पंहिंजो PTI जी गवर्नमेंट जेको आहे सो उन्हनि जे चवण ते ऐं सुप्रीम कोर्ट में जेका दाख़िल कयल पिटीशन हुई उन जे आधार ते सॼे मुल्क में ॿीहर आदमशुमारीअ जो हिननि जेको आहे सो
ऐलान कयो, जंहिंखे तव्हां बिल्कुलु सही चयो त इहा 5 सालनि खां पोइ थिए थी, तंहिंजे करे इनखे ईअं चई सघिजे थो त इहो ख़ुदि हिकिड़ो माना को सही आइनी या को ईअं चइजे त कानूनी फ़ैसिलो नथो लॻे। अच्छा इसहाक साईं, मां थोरा मुख़्तसरन 2-3 जी सुवाल कंदुसि, हुनजा तव्हां जी मुख़्तसरन ई जवाब ॾिजो। हिकिड़ो सुवाल इहो त हीअ जेका हाणे सेंसस थिए थी, आया इहा रुॻो कराचीअ जी थिए थी या सिंध जी थिए थी या सॼे मुल्क में थींदी? इहा सर सॼे पाकिस्तान जी थींदी, सॼे पाकिस्तान जी? ऑल द कंट्री। हा बिल्कुलु अच्छा, ऑल द कंट्री। ओके। अच्छा उहो कहिड़े पंहिंजो महीने में हिननि तय कयो आहे? हाणे इन लाइ अबाई साहिब जेको आहे सो जेकी इब्तिदाई तयारियूं आहिनि उहे मुकमिल थी चुकियूं आहिनि। उन जा सेमिनार हुन में इस्लामाबाद में थी चुका आहिनि, हिकिड़ो सेमिनार कराची में थी चुको आहे, सुवालनामो जेको आदमशुमारीअ जो उहो तयारु थी वियो आहे। हाणे उहा उन जी जेका अपॉइंटमेंट्स माण्हू उन्हनि जूं ट्रेनिंग्स जेके आहिनि शुरू थियण वारियूं आहिनि, ऐं उन जो पहिरियों जेको मरहलो थींदो उहो जुलाई ऐं अगस्त खां शुरू थींदो बाक़ाइदे घर शुमारीअ जो। अच्छा, उन खां अॻु में हिननि खे पूरी जेका आहे सा एक्सरसाइज़ वग़ैरह खे ही लॻी विया आहिनि, कमु शुरू थी वियो। अच्छा हिन वक़्तु जेका सिंध जी आबादी आहे उहा पाकिस्तान जी कुल आबादीअ जी 23% आहे, ईअं न? हा 23 समथिंग। हा 23 समथिंग। सिंध गवर्नमेंट जो मौक़िफ़ आहे त इहा जेका सिंध जी आबादी आहे इहा 30% समथिंग जेका आहे 30-31 बिल्कुलु 30-31 आहे। आया हलो ठीकु आहे, पर असांखे त जेको वॾे में वॾो ख़दशो आहे उहो ख़दशो ही आहे ऐं ख़ुदि सॼी सिंध खे ख़दशो आहे त PTI MQM जेको प्रेशर रखे पई, जेको ज़ोर रखे पई त कराचीअ जी जेका आबादी आहे उहा घटि ॾेखारी पई आहे ऐं कराची जी आबादी जेका आहे सा उहा आहे घटि में घटि 2.5 करोड़ खां 3 करोड़ ताईं। हिन वक़्तु जेका आहे सा 1.5 करोड़। हाणे जेकॾहिं सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता कराचीअ जी हिकिड़ी मिसलन 2.5 करोड़ या 3 करोड़ आबादी ॾसी थी वञे ऐं टोटल सॼी सिंध जी 6 करोड़ आबादी ॾसी थी वञे त पोइ त ही असांजे लाइ वधीक अञा बहिरान पैदा थींदो। पोइ त ही वधीक अञा गोड़ कंदा त बाबा हिकिड़े पासे कराची ॿिए पासे सॼी सिंध। इहा ॻाल्हि तव्हांखे इन केतिरी ॻाल्हि वधीक सम्झ में अचे थी तव्हांखे? भाई साहिब बिल्कुलु इहो पंहिंजी जॻह ते ॾाढो माना हिकिड़ी तशवीशनाक माना जेके ख़दशा आहिनि तव्हां बि ज़ाहिर कया आहिनि, छाकाणि त इहो हिकिड़ो त आबादी जेको मुंहिंजी बि ज़ाती राय आहे थी चए त सिंध सॼी जी आबादी घटि ॾेखारी वई आहे। पहिरीं ॻाल्हि त जेका हींअर 4.5 करोड़ ॾेखारी वई आहे, सिंध जी आबादी इन खां वधीक आहे। ऐं कराचीअ जी आबादी बि मुंहिंजी ज़ाती राय आहे या मुंहिंजी जेका ॼाण या मूं जेको थोरो घणो हुन ते कमु कयो आहे त कराचीअ जी आबादी बि घटि ॾेखारी वई आहे। उन जा मां तव्हांखे सबबु ॿुधायां थो त उन्हनि कीअं ॾेखारी आहे। हिकिड़ी शइ आहे, छाकाणि त 2014 में सॉरी जेका 2011 में माना अॼु खां तक़रीबन 11 साल अॻु जेका घर शुमारी थी हुई उन में बि सिंध जी जेका आबादी ज़ाहिर कई वई उहा 5.5 करोड़ कई वई। हाणे 11 साल अॻु सिंध जी आबादी 5.5 करोड़ ऐं अॼु 11 सालनि खां या 17 में माना अॼु खां 9 सालनि में खणी सम्झो 2-3 साल अॻु 17 में बि 4.5 करोड़ आबादी जेका आहे सा ॾेखारी वई आहे। जॾहिं त उन्हनि ॾींहंनि में जेका घरशुमारी थी त कराचीअ जी आबादी 2 करोड़ 20 लख ॾेखारी वई। असीं सम्झूं था त उन में जेको आहे सो मुख़्तलिफ़ धुरनि या छा ईअं थंभनि ते बि घर ॾेखारे छॾिया या ईअं ठोलनि ते बि लिखी छॾियो त भाई हिते 6 माण्हू रहनि था, ईअं न हो। पर उन जा अंग अखरनि जो जेॾी महिल जाइज़ो वठिजे थो त उहे जेके कराचीअ खां सवाइ जेके असांजी सिंध आहे सॼी सिंध माना रेस्ट ऑफ जेके ज़िला आहिनि कराची खां उन्हनि जी आबादी बि जेका 2011 जे घर शुमारी में आई उहा अॼु बि कान ॾेखारी वई आहे। त माना असांजे सम्झो त दादू ज़िले जी आबादी जेका उहा घटि ॾेखारी वई आहे, नौशहर ज़िले जी आबादी उहा बि घटि ॾेखारी वई आहे, नवाबशाह जी बि घटि ॾेखारी वई आहे। तंहिंजे करे न रुॻो कराची पर सिंध जे ॿियनि ज़िलनि जी बि आबादी घटि ॾेखारी वई आहे या उते कुझु मौसमी हालतुनि जे करे जेके थियूं गर्मियूं हुयूं या छा त उहे दूर दराज़ इलाइक़नि ताईं न पहुता हुआ इन्यूमरेटर्स। तंहिंजे करे असीं सम्झूं था त न रुॻो कराची पर पूरी सिंध जी आबादी घटि ॾेखारी वई आहे। ठीकु आहे, सही आहे। पर हाणे जेको हिननि चयो आहे त ज़रूरी न आहे त शनाख़्ती कार्ड जेको आहे सो मस्ट हुजे, त जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ त
कराची में जेके लखें अफ़गान पनाहगीर रहनि था, जेके ॿिया धारिया रहनि था ॿिया मुख़्तलिफ़ मुल्कनि खां, उन्हनि वटि के शनाख़ती कार्ड कोन्हनि के, उहो उन्हनि जो अंगु जेको आहे उहो 30-40 लख जे तइदाद में थींदो। सुभाणे उहे शनाख़ती कार्ड उहे बि हिते आदमशुमारी में काउंट थींदा, त पोइ त ही सॼो कराचीअ जो जेको आहे आबादीअ जो मामिलो बैलेंस उहो त पोइ बिगड़जी वेंदो सफ़ा। बिल्कुलु, इहो तव्हां बिल्कुलु दुरुस्त था चओ ऐं इहा इंतिहाई तशवीशनाक क़िस्म जी सूरत हाल आहे। ऐं बदकिस्मतीअ सां चइजे त असांजी जेका इंटेलिजेंस आहे या इंटेलेक्चुअल क्लास आहे या इवन पॉलिटिकल पार्टीज़ जेके आहिनि उहे हिन खे बिल्कुलु सादो सवलो ऐं बसि ईअं हिकिड़ी का एक्सरसाइज़ था ॾिसनि, पर यकीनन जेका असां ॾिसूं पिया त इहो असां लाइ माना ॾाढो दुखदायक थींदो, माना उनजा अंग अखर असांजे जेका असांजी पॉलिटिकल डेमोग्राफी आहे उनखे बिल्कुलु तब्दील करे छॾींदो। तंहिंजे करे असांखे सोच खां कमु वठिणो आहे ऐं असांजा ठोस मुतालबा हुजणु खपनि त बाबा जेके माण्हू जेके तव्हां ॼाणायो बि था लिखो बि था ऐं आबादी वधे थी त पोइ उनजो तयन कयो त उन्हनि माण्हुनि खे वोट ॾियण जो या पॉलिटिकल रिप्रेज़ेंटेशन जो हक़ न हुअणु घुरिजे। पर ॿी बि ॻाल्हि आहे त जेको मिसाल जेकॾहिं शनाख़ती कार्ड मस्त नथो कयो वञे त उहो हिकिड़ो माण्हू 2-4-5 जॻहनि ते बि पंहिंजा नाला दाख़िल कराए सघे थो। ऐं पोइ ही त जेको आहे सो ऐं तव्हांखे यादि आहे त 2011 में जेको आहे सो कराचीअ में जेको घरशुमारी ॾेखारी वई, इहो थंभनि ऐं कबरुनि ते बि जेको आहे नंबर हणाया विया त ही त पोइ 30 नसुनि जो ज़ोर लॻाईंदा त कराचीअ जी आबादी जेका आहे घटि में घटि 3 करोड़ ॾसी वञे। त हाणे उन में बिल्कुलु हाणे उन में ॿ टे शयूं जेके आहिनि से इहो भाई साहब जेके 2017 जी आदमशुमारीअ में जेके 2-3 शयूं ज़ाहिर थियूं आहिनि त उहे माना थोरियूं मुख़्तलिफ़ या खणी चइजे त उहे उन्हनि ते वधीक स्टडी करे सघिजे थी त उहो हाणे उन में जीअं मिसाल जी ॻाल्हि ही जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि हाणे उन्हनि खे जेको एतिराज़ आहे त भई असांजी का आबादी घटि ॾेखारी वई आहे, पर उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी ख़ुदि घटि थी आहे। हितां माण्हू ॿाहिरि निकिरी वियो आहे ऐं उनखां पोइ पंहिंजो ॿाहिरि निकिरी वञण वारो बि पंहिंजी जॻह ते आहे, पर उन्हनि जी जेका कराचीअ में ग्रोथ आहे उहा नेचुरल आहे। पर ॿियनि क़ौमुनि जी जीअं मिसाल असीं सिंधी आहियूं, असां वॾे तइदाद में कराची में मिसाल सिंधी चओ थो वञे त असीं अचूं था, पठान ॿाहिरां आयो आहे, पठान तमामु घणो आयो आहे। हाणे उन सॼी सूरत हाल में जेको आहे सो उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके 1998 जी आदमशुमारीअ में 48% हुआ, उन्हनि खे हिन आदमशुमारीअ में बि 42% ॾेखारियो वियो। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं वरी आदमशुमारी थिए थी त हिननि जी जेका ख़ाम ख़्याली आहे उन जो तव्हांखे आउं ॿुधायां त ही जेका आदमशुमारी घटि जेका ॾेखारी वई आहे माना तक़रीबन कोई 60 लख जे क़रीब घटि ॾेखारी वई आहे कराचीअ जी आदमशुमारी। उन खे जो सबबु इहो आहे जो जॾहिं आदमशुमारी कई वई त वफ़ाक़ या कुझु धुरियुनि इहो फ़ैसिलो कयो त बाबा हाणे कराचीअ जी आदमशुमारीअ खे असीं कराचीअ जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ई सिर्फ़ु ॻणियूं। पोइ हुननि ईअं कयो, जीअं फॉर एग्ज़ाम्पल आउं कराचीअ में रहां थो, मुंहिंजो वोट बि हिते आहे, मुंहिंजो घर बि हिते आहे, मुंहिंजी ऑफिस बि हिते आहे, मुंहिंजो सॼो कारोबार धंधो, मुंहिंजूं दिलचस्पियूं, मुंहिंजूं एक्टिविटी सभु कराची में आहिनि, पर मुंहिंजो जॾहिं त शनाख़ती कार्ड जेको आहे उहो मुंहिंजे पर्सनल ज़िले नवाबशाह जो आहे त उनजो जेको पहिरियां 4 अंग थियनि था न, 3 अंग 454, त उहो 454 छो थो करे त बाबा ही कराचीअ जो शनाख़ती कार्ड नाहे। त अहिड़े नमूने सां कराची में रहंदड़ उन्हनि सभिनी माण्हुनि जेके कराचीअ जा असुली शनाख़ती कार्ड न रखंदड़ हुआ, ख़्वाह उहो नवाबशाह जो हो या दादूअ जो हो या केन शाह जो हो या दीर जो हो, सवाद जो हो, मुज़फ़रगढ़ जो हो, उन्हनि खे कंप्यूटर जे हिकिड़े बटण दॿाइण सां उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे ज़िलनि में ॾेखारियो वियो। ऐं कराचीअ में जेके रहंदड़ माण्हू हुआ, एक्चुअल रहंदड़ हुआ, उन जी जॻह ते उन्हनि माण्हुनि जो सिर्फ़ु ॾेखार थियो जेके माण्हू हिते जो शनाख़ती कार्ड रखनि था। हाणे जेकॾहिं उन खे बि पाण वठूं त उन में बि माना उर्दू ॻाल्हाईंदड़ त सभु उन में शामिल थी विया हो न, पर सिंधियुनि जा बि 10 लख वोट,
संदन ज़िलनि में शिफ्ट थी आहे, तंहिं करे उर्दू ॻाल्हाईंदड़ कहिड़े बुनियाद ते चवनि था त असीं वधिया आहियूं। सही। हाणे असांजो गॾियल मुतालबो छा हुजणु खपे? मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे ॾाढी माना हिकिड़ी पेचीदह क़िस्म जी पोज़ीशन आहे पाण सिंधी ॻाल्हाईंदड़नि लाइ ऐं धरतीअ जे असुल वारसनि ऐं मालिकनि लाइ। इहा आहे त असीं इहो मुतालबो कयूं त बाबा ठीकु आहे, तव्हां जेको आदमशुमारी भली तव्हां जेकॾहिं करायो था, हिकु त शनाख़ती कार्ड खे इनियाओ रखो उन में हिकु शइ। ॿी शइ इहा त तव्हां उहे जेके ॿाहिरि जा माण्हू आहिनि हिते कराचीअ में, ख़ुशूसन कराची में जेके रहनि था, उहे हिते रोज़गार जे ज़रिए लाइ अचनि था या कंहिं तरीक़े सां अचनि था, ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त उन मां तमामु घणे अंदाज़ में उन्हनि जी परमनेंट तोड़े जेका आहे सा मुस्तक़िल एड्रेस या आरज़ी एड्रेस बि उतां ॿियनि उन्हनि जी सूबनि जी आहे या ॿियनि, तंहिंजे करे उन्हनि खे घटि में घटि कराचीअ जे पॉलिटिकल डेमोग्राफीअ में न ॻंढियो वञे, उन्हनि खे वोट में इन्हनि शयुनि में न शामिलु कयो वञे। जीअं असांजी जेका तकबंदी थींदी त उन तकबंदीअ में उहे माण्हू जॾहिं न थींदा त उहे सीट्स ऑफ कराचीअ जूं नेशनल असेंबली ऐं सूबाई असेंबलीअ जे सीटुनि में एतिरो वॾो इज़ाफ़ो न थींदो। पर जेकॾहिं इहे माण्हू 2.5 ऐं 3 करोड़ थी विया त इहे माना सम्झो त 50% सीट्स कराची जूं क़ौमी असेंबलीअ जूं ऐं 50% सूबाई असेंबलीअ जूं वधंदियूं। हिन वक़्तु 21 क़ौमी असेंबलीअ जूं सीटूं आहिनि जेके वञी 31 थींदियूं ऐं सूबाई असेंबलीअ जूं 42 आहिनि, उहे वञी 62-64 खे बीहंदियूं ऐं इन सां पोइ असांजी पॉलिटिकल डेमोग्राफी जेका तब्दील थी वेंदी ऐं शायदि असीं जेका गवर्नमेंट करण वारी पोज़ीशन असां लाइ ॾुखी थी वञे। सही। महिरबानी इसाक साईं, तव्हां तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। उमेद आहे त हीअ ॻाल्हि ॿोल जेका आहे असां सिंध जे इन सेंसस जे बारे में सिंधी माण्हुनि जी ऐं असांजी गॾियल रहनुमाई कंदी। ऐं मुंहिंजी आख़िर में सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन ॻाल्हि ॿोल खे जेको आहे सो तफ़सील सां ॿुधनि ऐं घणे में घणो शेयर कनि, ताकी जेको आहे असां सभिनी खे ख़बर पए त असांखे हिन सेंसस मां केतिरो फ़ाइदो पवंदो ऐं केतिरो नुक़सानु पवंदो। महिरबानी। यू आर वेलकम सर, यू आर वेलकम।